गवर्नमेंट मां तारीख़ रीजतोई जी रिपोर्ट मुताबिक़ इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान सूबाई तक गवर्नमेंट सबूदरो PS 30 ते ज़मीनी इलेक्शन जो शेड्यूल जारी करे छॾियो आहे। PS 30 ते इलेक्शन 16 अगस्त 2026 ते आचर जे ॾींहुं थींदी। यादि रहे त PPMPA नई में खर्ज फोत थियण सबबि PS 30 गवर्नमेंट सबूदरो वारो तक ख़ाली थियो हो। उन सिलसिले में इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान सूबाई तक PS 30 जो शेड्यूल जारी करे छॾियो आहे। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान शेड्यूल में ॼाणायो आहे त रिटर्निंग ऑफिसर 6 जुलाई 2026 ते इलेक्शन जे लाइ पब्लिक नोटिस लॻाईंदो। 8 जुलाई 2026 खां 10 जुलाई ताईं नॉमिनेशन फॉर्म भरिया वेंदा। 11 जुलाई ते उम्मीदवारनि जा नाला ज़ाहिर कया वेंदा। 16 जुलाई ते उम्मीदवारनि जे कागज़नि जी छंड-छाण कई वेंदी। 20 जुलाई ते अपील दाख़िल कराई वेंदी। 27 जुलाई ते आख़िरी ॾींहुं हूंदो। 28 जुलाई ते उम्मीदवारनि जे नालनि जी लिस्ट ज़ाहिर कई वेंदी। 29 जुलाई ते उम्मीदवार कंहिंजे बि हक़ में हथ खणी सघंदा। 30 जुलाई ते इलेक्शन लाइ निशान अलाट किया वेंदा ऐं 16 अगस्त 2026 ते तालके गवर्नमेंट सबूदेरो जे कुझु इलाइक़नि में PS 30 ते इलेक्शन थींदी।